टंडो जान मोहम्मद मां ख़बर ईंदा टंडो जान मोहम्मद जे आस पास वारनि इलाइक़नि जे दे 203 ऐं दे 201 जे ॻोठनि जे चौपाए माल में ख़ासि करे गाए माल खे लिम्पी वायरस वकोड़े छॾियो आहे ऐं माल तेज़ी सां मरी रहियो आहे। ॻोठाणनि ग़रीब मालूंद माण्हुनि मीडिया खे ॿुधायो त असांजो गुज़र सफ़र माल ते आहे, असां घणो इलाज करायो आहे, को बि फ़र्क़ु नथो पवे। टंडो जान मोहम्मद में जानवरनि जी अस्पताल हुअण करे को बि वेटनरी डॉक्टर अस्पताल में ड्यूटी ते नज़र कोन थो अचे। सिर्फ़ वेटनरी डॉक्टर ॿेराड़नि में प्राइवेट माल जो इलाज करे गरीब आवाम खे फुरे रहिया आहिनि। ॻोठाणनि लाइव स्टॉक खाते खां मुतालबो कयो त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले चौपाए माल खे वैक्सीन कराए मरण खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।